हीअ कहाणी हिक अहिड़े पीउ जी आहे जेको पंहिंजे पुट खे बेइंतिहा प्यार कंदो आहे। चवंदा आहिनि ज़िंदगी उन्हनि जी आहे जेके प्यार करणु ॼाणींदा आहिनि। ज़िंदगी उन्हनि जी आहे जेके ॿिए कंहिंजे दुख खे पंहिंजो दुख सम्झंदा आहिनि। कंहिंखे ख़बर त हिक पीउ जी हिन निसाए रड़ जो कोई मतिलब बि आहे या न। पुट जे प्यार पीउ खे चरियो करे छॾियो आहे, पीउ खे चरियो करे छॾियो आहे। मुंहिंजो सोनो ईंदो, मुंहिंजो सोनो ईंदो, मुंहिंजो सोनो ईंदो, मुंहिंजो सोनो ईंदो न, मुंहिंजो सोनो ईंदो न, मुंहिंजो सोनो ईंदो, मुंहिंजो सोनो ईंदो, सोनो मुंहिंजो सोनो ज़रूर ईंदो, ज़रूर ईंदो। मुंहिंजो सोनो ईंदो, ईंदो न मुंहिंजो सोनो, मुंहिंजो सोनो ईंदो। हेॾा हेॾा मूंखे माफ़ करे छॾियो। मां तव्हां सभिनी जी गुनहगार आहियां। न सीमा न, गुनहगार इंसान न हूंदो आहे, वक़्तु थींदो आहे। जॾहिं वक़्तु बुरो ईंदो आहे न त सभु कुझु बुरो थी वेंदो आहे। केरु कंहिंखे हेॾो प्यार कीअं थो करे सघे? मूं ॾिठो आहे पंहिंजे पीउ खे रोज़ रोज़ धीरे धीरे मरंदे। सोनो मुंहिंजो बेटा रांदि कंदो, रांदि कंदो। रांदि न कंदो, मां कयां, मां कयां, मां कयां, ओ बॉल रांदि कयां, मां बॉल रांदि कयां, मां बॉल रांदि कयां, पोइ सोनू पोइ कंदो। सोनू सोनू बेटा ॾिस पप्पा बॉल रांदि करे थो, पप्पा बॉल रांदि करे थो, पप्पा बॉल रांदि करे थो, पप्पा बॉल रांदि करे थो। सोनू कंदो रांदि। आजा आजा बेटा, आजा 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 आजा। दे 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 दे। सोनू बॉल बॉल पकड़, बॉल पकड़। तोखे बाल लॻो तो न? अरे सोनू तोखे बाल लॻी वियो। हेॾा अच मूंखे ॾेखार। सोनू किथे लॻो बेटा, किथे लॻो, किथे लॻो? अरे 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 मुंहिंजो बेटो नाराज़ थी वियो, नाराज़ थी वियो। बाल हथ में खपे। मां खणी अचां, खणी अचां, खणी थो अचां, खणी थो अचां, खणी थो अचां, खणी थो अचां। ए सोनू खे हथ में ॾे। हाँ वट 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 वटे सोनू, हथ में बाल वटे, सोनू हथ में बाल वटे, वटे 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 वटे। वाह 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 वाह। हाणे सोनू खे चक्कर घुमायूं, चक्कर घुमायूं। आजा 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 घुमायूं, गोल घुमायूं, गोल घुमायूं, गोल घुमायूं। वाह 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 वाह। ए पप्पा पप्पा थकिजी पियो, पप्पा थकिजी पियो बेटा, पप्पा थकिजी पियो। हाणे वठ 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 बाल पकड़ींदो, हाणे बाल पकड़ींदो, बाल पकड़ींदो। ए बाल न पकड़े वारी वरी खणी अचां, खणी अचां, खणी अचां, ए खणी अचां, खणी अचां। सोनू सोनू छा थियो? सोनू सोनू छा थियो?
सोनू छा थियो? सोनू सोनू छा थियो? केरु आहे सोनू? सोनू केरु? बी मां ॾिसां ॾिसां। न न सोनू 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 बेटा उते केरु बि कोन्हे। अच्छा न तूं छॾ पाण घर हलूं था, हल बेटा हल बेटा। डैड, सोनू जी तबियत हाणे कीअं आहे? सुम्हियो पियो आहे, हाणे ठीकु आहे। डैड, रस्ते ते डॉक्टर ज्ञानचंदानी मिलिया हुआ, चवनि पिया त सोनू जी तबियत ॾींहुं ॾींहुं ख़राब पई थींदी वञे। अहिड़ो त कुझु कोन्हे, सोनू बिल्कुलु ठीकु आहे। डैड, तव्हां कुझु बि चओ, पर हाणे सोनू खे घर में रखणु ख़तरे खां ख़ाली न आहे। तूं चवणु छा थो चाहीं? मां सोनू खे घर खां ॿाहिरि कढी छॾियां? डैड, सोनू जहिड़े ॿारनि जे लाइ स्पास्टिक होम्स ठहियल आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां उते सोनू जी वधीक संभाल थी सघंदी। मां सोनू खे किथे न मोकिलींदुसि, ॿुधी तो? मां सोनू खे किथे न मोकिलींदुसि। डैड, संभालियो पंहिंजे पाण खे। अरे सोनू जॾहिं पैदा थियो हो केॾा न ख़ुशि हुआसीं असां। ही वॉज सच अ ब्यूटीफुल चाइल्ड। अरे ॾाढो प्यार कंदो आहियां मां सोनूअ खे, इन करे तुंहिंजी माउ जे वञण खां पोइ मां ॿी शादी बि न कई। ॾाढो प्यार कंदो आहियां मां हुनखे, शायदि तोखां बि वधीक। ऐं मां तव्हां खे ॾाढो प्यार कंदो आहियां, शायदि पाण खां वधीक। राम पुट, मुंहिंजे चवण जो इहो मतिलबु न हो पुट। सोनू पुट, मां कहिड़ी बि हालत में तोखे केॾांहुं न वञण ॾींदुसि। सोनू पुट उथ बेटा, ॾिस तुंहिंजे लाइ चांहि बिस्किट खणी आयो आहियां। सोनू बेटा उथो, उथ ॾिस तुंहिंजे लाइ चांहि बिस्किट खणी आया, चांहि बिस्किट। अच्छा त आखाणी ॿुधण बिना न खाईंदे? हा, अरे हींअर ई तो आखाणी ॿुधाए छॾियां पियो, मूं वटि त खोड़ आखाणियूं आहिनि। कहिड़ी आखाणी ॿुधायां? राक्षस वारी आखाणी ॿुधनि? हा, आखाणी। हिकिड़ो राक्षस धम सां अची धरतीअ ते किरियो। हे वॾियूं वॾियूं अखियूं, पहाड़ जेॾो शरीर, हू मूंखे ॾिसी खिलियो। मां हुनखे ॾिसी वधीक ज़ोर सां खिलियुसि। खाई वठे सोनू, खाई वठे। राक्षस चयो, मां सोनू नाले जे उल्लूअ जे धुम खे खाई छॾींदुसि। इहो ॿुधी मूंखे गुस्सो अची वियो ऐं मां तलवार कढी करे हुनखे ललकारियो। अची मैदान में पोइ मां हुन राक्षस खे ललकारे करे चयोमांसि, ख़बरदार है राक्षस, तुंहिंजी हिम्मत कीअं थी मुंहिंजे सोनूअ खे उल्लूअ जी धुम चवण जी?
मुंहिंजो उल्लूअ जी धूम मुंहिंजे सोनूअ जेतिरी ख़ूबसूरत न थी सघंदी। सोनू खाए, सोनू खाए, सोनू जल्दी जल्दी खाए, सोनू जल्दी जल्दी खाए। तू ये थियो मुंहिंजो सोनू। बेटा जल्दी आराम से आराम से आराम से आराम से। अरे वाह मुझे सोनू सुट्टो मारा है, सुट्टो मारा है। Come on, come on, Sonu, punch me. Come on, come on, Sonu, come on. अरे सोनू के तो पंचरण भी नथो अचे पियो। Come on, come on, Sonu, punch me. Come on, come on. Oh! सोनू के पंचरण भी नथो अचे। सोनू, सोनू, come on, come on, Sonu, come on, Sonu. Oh! शैतान एॾो जोर सां पप्पा खे पंचणी छॾियो। अॼु मां तोखे हिकिड़े राजकुमार जी कहाणी थो ॿुधायां पियो। हिकिड़ो राजकुमार हो बिल्कुलु मुंहिंजे सोनू वांगुरु। उहो हिकिड़े ॾींहुं पंहिंजे पीउ राजा सां गॾु शिकार ते वियो। अचानक हिकिड़ो शींहुं साम्हूं अची वियुसि। शींहुं चयसि सोनू पनाह न फाड़ बेटा। शींहुं चयसि राजकुमार मां तोखे खाई वेंदुसि। राजकुमार ॾाढो डिॼी वियो। तॾहिं राजा तलवार कढी फटाफट शेर सां विढ़ियो ऐं शेर खे मारे छॾियईं। सोनू सोनू तोखे पना फाड़ण में मज़ो थो अचे। मां पना फाड़िया, मां पना फाड़िया। पनो फाड़ियो, पनो फाड़ियो। मुंहिंजे सोनू खे मज़ो अचे थो पनो फाड़ण में। सोनू खे मज़ो अचे थो पनो फाड़ण में। कचरो त ईअं करे वियो आहे ॼण घर न कबाड़ खानो हुजे, कबाड़ खानो। सॼो ॾींहुं नौकराणीअ वांगुरु बसि कमु कमु ऐं कमु। अलाए अलाए कॾहिं जान छुटंदी हिन चरे मां। सीमा तू हिते वेठी आहीं? मुंहिंजो रुमाल किथे आहे? अरे भाई मुंहिंजो रुमाल किथे आहे? का तकलीफ़ आहे? अरे हिन घर में तकलीफ़ुनि खां सवाइ ॿियो आहे ई छा? ऐं सभिनी खां वॾी तकलीफ़ आहे तव्हांजो सिकी लधो भाउ सोनू। सीमा रड़ियूं न कयो। रड़ियूं मां बि करे सघां थी। मूंखे अॼु थियो छा आहे? पुछो त ईअं था ॼण तव्हांखे कुझु ख़बर ई न आहे। अरे रोज़ थी नौकराणीअ वांगुरु वहां ऐं हुनजी शेवा कयां। ॾिसो न केॾो गंद करे वियो आहे। ऐं ईअं अॼु जी न रोज़ जी तकलीफ़ आहे, रोज़ जी। सीमा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। मूंखे कुझु ॿुधणो कोन्हे। तव्हांखे अॼु आख़िरी फ़ैसिलो करणो ई पवंदो कि तव्हांखे हुननि सां गॾु रहणो आहे या मूंसां। सीमा मूं डैड खे घणई दफ़ा चयो आहे त हुनखे मेंटल हॉस्पिटल मोकिलियूं, पर डैड अरे तंग थी वई आहे मां ये सब ॻाल्हियूं ॿुधी करे। तव्हांजी ज़िंदगी में मां अहमियत रखां बि थी या न? सीमा सीमा रो न प्लीज। सीमा सीमा
तू उते छा पियो करे? तो ॾिठो मुंहिंजो रुमाल? अच्छे रंग जो, अच्छो किथे तुंहिंजे खीसे में त कोन्हे? ॾिसां, तुंहिंजे खीसे में त कोन्हे? Strong boy. Strong boy. Strong boy. मां तुंहिंजे मन जी ॻाल्हि सम्झां थो।
माखी जा बस इहो त थियणो ई हो ऐं इन बारे में मूं तोखे ॿुधायो हो I had already told you about this. Come on, relax, Makita, relax. He is my son. पुट आहे मुंहिंजो। पर इन जे करे सच्चाई त कोन मटिजी वेंदी न। सोनू बीमारी जी फाइनल स्टेज में आहे। हींअर हुनखे अहिड़ा आवाज़ ॿुधण में ईंदा जेके हक़ीक़त में हूंदा ई कोन। अरे हुनखे अहिड़ा चेहरा नज़र ईंदा जेके चेहरा ॿिए कंहिंखे नज़र ई कोन ईंदा। उहे चेहरा उहे आवाज़ अॼु न सुभाणे सोनू खे ख़बर ई कोन पवंदी त कहिड़ो चेहरो सचो आहे कहिड़ो कूड़ो। ऐं उहे चेहरा उहे आवाज़ अरे हिक न हिक ॾींहुं सोनू खे पागल बनाए छॾींदा। माखी जा पागल। तूं कुझु न करे सघंदे। मां त छा दुनिया जो कोई भी डॉक्टर कुझु कोन करे सघंदो। ॾिस माखीदा हर शरीर जूं पंहिंजूं कुझु ज़रूरतूं हूंदियूं आहिनि। अरे जेकॾहिं माण्हू जो दिमाग़ चङी तरह कमु कंदो आहे न त उनजो शरीर सवलो थी पवंदो आहे। ऐं जॾहिं दिमाग़ कमज़ोर हूंदो आहे न त शरीर भिटकण लॻंदो आहे। अरे दिमाग़ भिटकण जे करे शरीर भिटकण जे करे बुख त लॻंदी आहे शरीर खे पर दिमाग़ साथ कोन ॾींदो आहे। ऐं ख़बर कोन पवंदी आहे त कॾहिं खाइणो आहे कीअं खाइणो आहे छा खाइणो आहे छाजे लाइ खाइणो आहे। आख़िर में शरीर पंहिंजो पाण खे खाइण लॻंदो आहे और पाण खे ख़तम करण जी कोशिश कंदो आहे। कोई कुझु कोन करे सघंदो कोई कुझु कोन करे सघंदो। बाक़ी जा only you. I repeat, only you. You can help your son to die peacefully. Doctor Bhaiya. यार माखी जा पंहिंजे ॿार जी मदद कर हुनखे आसान मौत बख़्शे ॾे। अरे न त आस्ते आस्ते हू जानवर जो रूप अख्तियार कंदो। मां हुनखे न बिल्कुल न। कमान माखी जा अरे मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिश त कर न। मां सोनू खे किथे न वञण ॾींदुसि। अरे पंहिंजे पुट खे जानवर जे रूप में ॾिसी तूं टुटी पवंदे यार टुटी पवंदे। इन सोच तुंहिंजे ॿार जूं सोनहरी यादूं तोसां गॾु आहिनि। अरे अहिड़ी यादुनि खे दिलि जी तिजोरी में दॿाए रख यार दॿाए रख। बाक़ी जा इन खां पहिरीं जो तूं पंहिंजे पुट खां वधीक नफ़रत कर सघी पंहिंजे पुट खे
मुझसे गदा लड़ते यार, मुझसे गदा लड़ते। मां तुझी गालिश में चढ़वानो कोरा डॉक्टर है, जा तुझी गालिश में चढ़वानो कोरा। डॉक्टर डॉक्टर तू सुनो कि न सुनारी, अरे मां सुनाना तो उनके अतनी मुंबई टिटी है, अतनी मुंबई टिटी नहीं, just like a magician, just like a magician। गुजरे रियल सालन का मूवी यही करे रहे है, but I don't take him seriously। माखी दो। अरे तू समझे तो बड़े भाव के मारी दो, पी के मारी दो, तो मार कोजी करे पागल खाने चले ही दस। क्या चले ही दस वालों के पागल खाने। अरे मुझे जिगर से टुकड़ा है वो। माखी दो, शांत कर यार, शांत कर। मार के बंदी चली दस, रसता बंदी चली दस। सोनो जी भलाई अल्लाह, मुझे ये तो करना ही पड़ो। माखी दो, संभाल। अरे यार बैठो बाण के संभाल। Come on, take care of yourself। आना तो तोखे में घणा दफा चयो है त मुंहिंजी धीअ खे हथ न लॻाईंदो कर। निकर हिन कमरे मां ॿाहिरि। नहीं अचे थी अल्लाह बेचारी खे मारे रो चले था दौड़े रो अल्लाह अल्लाह इंदौरन में झूल 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 प्यारी, इंदौरन में झूल झूल झूल। तुम्हें घड़ा लगा जावे, मुझे धीरे हाथ न लगाईंदो कर। ये थोड़ी देर सां अचां भले छा थी वञे वा। छा थियो? सीमा छा थियो? हिनखे ॿाहिरि घुमाए अचीस। सीमा छा थियो? तव्हांजो सिकीलो तो अॼु गुॾीअ खे मारे रहियो। जे मां टाइम ते न पुॼावा
अलाए छा थी वञेव। सोनू तूं गुॾीअ खे सीमा सोनू गुॾीअ खे नुक़सान नथो पहुचाए सघे। ते तव्हांखे मूंखां वधीक हिन चरिये ते भरोसो आहे। सोनू सोनू चरियो कोने को पुट। हाँ ही चरियो थोड़ी है, चरी त मां आहियां जो हिते रही पई आहियां। अरे उन ॾींहुं हिननि खे माराई, अॼु गुॾीअ खे मारे रहियो, सुभाणे मूंखे बि मारींदो। कम जे तव्हांखे सम्झ में नथो अचे त तव्हां अलॻि थी सघो था पिया। न डैड मां तव्हांखे अकेलो छॾे कोन वेंदुसि। तव्हां सम्झो छो नथा? सोनू खे हिते रखणु ख़तरनाक आहे। मां सोनू खे किथे वञणु न ॾींदुसि, सम्झे? पापा सोनू अॼु गुॾीअ खे मारे रहियो हो। कूड़, बिल्कुलु कूड़। हाँ मां त जन्म जात कूड़ी आहियां, तव्हां सभु सचा, बाक़ी मां कूड़ी। सीमा तूं हर भरू ॻाल्हि खे वधाईंदी। डैड जे चवण जो मतिलबु इहो न आहे। मां सभु मतिलब सम्झी वई आहियां। मां त इहो बि सम्झी वई आहियां त तव्हांखे ज़ाल न पर नौकराणी खपंदी हुई, नौकराणी। हाणे घणो थियो, बस कर। बस बस ऐं हमेशा बस। तव्हांखे न पंहिंजी जोइ सां प्यार आहे न पंहिंजी धीअ सां। मां ही घर छॾे वञी रही आहियां, हमेशा हमेशा लाइ। पर सीमा सीमा पानी पिए सोनू सोनू आजा आजा बेटा पानी पिए पानी पिए पानी पिए पानी पिए बता तोखे उन कहीं बता तोखे मुखे बुधाए कहीं बता तोखे कहीं हाल क्या तुझे बुधा मुखे तमाम बताओ नखे मुखे बुधाए तमाम बताओ नखे तो सुठो पे लगे सोनू ने हाणे
हिनजे गले में हिकिड़ो पटो को ॿधी छॾियुसि पोइ कुतनि वांगुरु भौंकंदो ऐं पोइ कुतनि वांगुरु खणी घुमाइजोसि ही चरियो थोड़ी है ये बिल्कुल ही नॉर्मल है ही इज अ स्पेशल चाइल्ड इन जा जिम्मेदार तव्हां आहियो सिर्फ़ तव्हां हिकु पीउ पंहिंजे पुट खे जानवर ठाहे छॾिया जानवर ऐं तव्हां जिम्मेदार आहियो हिन जा Hello, Dr. Gomes. How is my child? मुझे सुनो किया है? Hello? Hello? Hello, Dr. Gomes. Can you hear me? Hello? ये खामोशी मौत खां भयानक है. मुझे खबर है डॉक्टर गोम्स मुझे सोनू एक ॾींहुं मरी वेंदो पर हींअर हुनजी उमिरि ई छा आहे वो सिर्फ 25 साले जो आहे डॉक्टर गोम्स हाउ कैन ही डाई He was not mentally ill.
मुझे सोनू वापस ईंदो मुझे सोनू वापस ईंदो मुझे सोनू वापस ईंदो मुझे सोनू वापस ईंदो डैड तव्हां असां सां गॾु घर वापसि हलो डैड घर वापसि हलो मुझे सोनू ईंदो मुझे सोनू ईंदो हाँ डैड, सोनू जरूर ईंदो। बस तव्हां असां सां गॾु घर हलो। घर में नंढी राजकुमारी तव्हांजो इंतजार करे रही आहे। असांखे माफ़ करियो डैड ऐं असां सां गॾु घर वापसि हलो। ज़िंदगीअ में घणई दफ़ा अहिड़ा मोड़ अचनि था जॾहिं असां पंहिंजी जवाबदारीअ खां परे भॼूं था, पंहिंजो सुख ॾिसूं था, पर असली सुख ॿियनि जी शेवा में आहे, ॿियनि जी ख़ुशीअ में आहे। अचो त प्रण कयूं, जियूं त ॿियनि जे लाइ ऐं मरूं त बि ॿियनि जे लाइ।